सिंध असेंबली जे अलविदाई इजलास बाद सूबाई वज़ीरनि ऐं MPs आवाज़ न्यूज़ सां वीचार वंडिया। उन हवाले सां मेंबरनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सुप्रो सां छा ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो तव्हांखे ॾेखारियो। जी बिल्कुल, सिंध असेंबली अज 5 साल पंहिंजा पूरा कया है। उन जो यादगार इजलास है वो थी गुजरो, जैमें वज़ीर आला सिंध समेत जेके मिनिस्टर ऐं मेंबर हुआ, अपोजिशन लीडर हुआ, GDA जा मेंबर हुआ, उन्हनि भी शिरकत कई है। ही उहे कुर्सियूं आहिनि जिथे कुछ देर पहिरियां फोटो सेक्शन भी करायो वियो आहे। उन खां पोइ जेको आहे इजलास शुरू थियो, जेको सिंध असेंबली जो आख़िरी इजलास थी गुजरियो। पाण अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। हिते मौजूद जेके सूबाई वज़ीर आहिनि ऐं जेके अपोजिशन जा लीडर आहिनि, उन सां गॾोगॾु GDA जा जेके मेंबर आहिनि, उन सां भी ॻाल्हि ॿोल कयूं त हिन 5 साल जे सिंध असेंबली जे पीरियड खे हू कीअं था ॾिसनि। जमहूरियत जो जो प्रोसेस है वो अनइंटरप्टेड हुजणु खपे, उनमें मदाख़लत न थिए। वो माण्हू आहिनि डिसाइड करण वारा, माण्हू ग़लति खे ग़लति कंदा, सही खे सही कंदा। पीपुल्स पार्टी पंहिंजी टेन्योर में इलाही सुठा कम कया, इलाही करण जी कोशिशि कई। हिकिड़ो दौर इमरान खान जो आयो जंहिंमें 3.5 साल त पीपुल्स पार्टी भोगींदी रही वफ़ाक़ जे फ़ैसिलनि खे ऐं हिकिड़े जाहिल प्राइम मिनिस्टर खे वो फेस कंदी रही। ऐं पाण मूंखे अंदाज़ो आहे त असां छा भोगियो हूंदो इमरान जे दौर में 3.5 साल। उनमें हिकिड़ो ॿ मुल्क खे मुसीबतूं लॻियूं, हिकिड़ी कोरोना, ॿियो इमरान खान। ॻाल्हि आहे तमामु घणी जो सिंध असेंबली पंहिंजो टर्म पूरो कयो आहे, टेन्योर पूरो कयो आहे। ऐं इहो जमहूरियत जे लाइ ऐं सिंध जे लाइ, असांजी पार्टी जे लाइ तमामु ज़रूरत पसंदि जेके बि उनमें मेंबर हुआ, अपोजिशन वारा या छा, ऐं जेको बि मुमकिन थी सघियो उनमें वधि में वधि कानून साज़ी करण वारी असेंबली जेका आहे सा सिंध है। सेहत के शोबे में काम हुए हैं, वो सारे बिल्स पास होके फिर हुए हैं। फिर इंफ्रास्ट्रक्चर, तो मैं समझती हूँ कि जब हम ये कहते हैं कि सिंध खिदमत में सबसे आगे, तो हमारे पास अपने सबूत होते हैं, अपनी ताकत होती है। हमेशा सिंध गवर्नमेंट के डीरेल करण की कोशिश कई वई, उन जे बावजूद कोविड ही बरसातूं तूफ़ान इन्हनि जे बावजूद भी आउं सम्झां थी सिंध गवर्नमेंट बेस्ट परफॉर्म कयो। असां कॾहिं भी कोन चयो आहे त असां परफेक्ट आहियूं, पर असां हमेशा कोशिश कई आहे परफेक्ट करण जी। खुशी का दिन है, 5 साल पूरे हुए हैं। पीपल्स पार्टी ने जो जमहूरियत का पौधा लगाया था, जो प्रेसिडेंट जरदारी चाहते थे कि असेंबलियाँ अपनी मुद्दत पूरी करें, या आज चौथी असेंबली है टेक्निकली, लेकिन तीसरी हुकूमत की मुद्दत पूरी हुई है। अवाम मां भी पुरउमीद आहियूं। असां जेतिरो थी सघियो आहे, वो नंढा वॾा जेतिरा भी मसला हुया पंहिंजे हल्के जा, पंहिंजे अवाम जा, नंढा मसला भी असेंबली जे फ्लोर ते असां उजागर कयासीं। तो मैं समझता हूँ जिस तरह पिछले 10 साल गुजरे, इस तरह के 5 साल भी गुजरे। आम आदमी की सूरत हाल वही है, महंगाई, बेरोज़गारी और अकरबा परवरी। तो मैं समझता हूँ अपोजिशन को सुना भी नहीं गया, अपोजिशन को अहमियत भी नहीं दी गई, और अगर हुकूमत ने एक तरफा फैसले किए तो उन फैसलों का कोई असर भी नहीं हुआ। कारकर्दगी अगर गणाए जाए तो यो है कि 5 साल अची हिननि पूरा किया। बाक़ी अनफॉर्चुनेटली हर मोड़ ते, हर लम्हे ते हिन तारीख़ी इदारे के जेको किरदार अदा करणो हो, हुकूमत जे मथां हिननि खे नज़र रखणी हुई, हुन में मुकमल तौर ते फेल वई है। ऐं ॾिसण में ईअं आयो आहे कि जीअं बाक़ी मिनिस्ट्रियूं ऐं डिपार्टमेंट्स हलंदा आहिनि हुकूमत जा, ईअं ई इहो सिंध असेंबली हलंदे ॾिसण में आई आहे। जब भाण जा रुगो ठला हणंदा, अञा ताईं आबादगार जेके आहिनि अञा पाणीअ में वेठा आहिनि। पाणी जे लाइ 5 अरब रखियो ॾेखारी लाइ, पर पाणी जेको पंहिंजी मर्ज़ी सां निकिरियो उहो निकितो। बाक़ी गवर्नमेंट हिकु टेपो बि पाणी जो न करायो। जी बिल्कुल, सिंध असेंबली में जेके सूबाई वज़ीर ऐं मेंबर आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त असीं पंहिंजे इलाइक़नि में सुठी कारकर्दगी ॾेखारी। ॿिए तरफ़ जेके MQM आहे ऐं GDA जा अॻुवान आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेके 5 साल गुज़रिया, इन्हनि में के बि अहिड़ा सुठा जेके कम हुया उहे नथी गुज़रिया। पर ॿिए तरफ़ जेके हुकूमती नुमाइंदा आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त असीं पंहिंजी सुठी कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं अवाम जे हथ में आहे फ़ैसिलो। ऐं हुननि इहो बि चयो आहे त असांखे उमेदु आहे त ॿीहर असीं पंहिंजे इलाइक़नि मां चूंडिजी करे वरी हिन असेंबली खे जेको शरीक थींदासीं। जी।